अस्सलाम वालेकुम या अली मदद अदा। मां भाऊ बार खान ॾहाणी ॻाल्हायां थो। जेको अतीयोदा सरदार सिजाज सूमरे सां जेको ख़ान मोहम्मद ॾहाणी ॻाल्हायो आहे, इहो थींदो आहे। हिकिड़े घर में ॿ थांव टकरंदा आहिनि। असांजो घर जो मसइलो आहे, अहिड़ो ॻाल्हि कोन्हे। जेको आहे त अॼुकल्ह भाऊ वारा कमेंटनि में जेको लिखनि था, इन्हनि खे अलाह तालीम ॾिनो आहे। इन्हनि खे मां इहो चवां थो दादा, तव्हांखे तालीम मिलियो आहे, माउ पीउ तव्हांखे पढ़ायो आहे, त अहिड़े हिसाब जे लाइ पढ़ाई त तव्हां अहिड़ो करे मतिलबु बंबोर खे बाहि ॾियो। तव्हां हिकिड़ो सुठे तरीक़े सां लिखो, ऐं जेको आहे त कंहिंखे अहिड़ा लिखी बसि मिंट में बंबोर खे बाहि ॾेई वेही रहियो। तव्हांजे लिखण में इन्हनि में अहिड़े हिसाबनि में तव्हांखे हथु छा थो अचे? तव्हांखे जेको तालीम पंहिंजनि वॾनि पढ़ायो, इहो तव्हांखे त न ॾिनो जो ईअं कजो। उहो असांजो घर जो भाती आहे। असां हिक ॿिए खां परे न आहियूं। असां हिक ॿिए जे ॾुख सुख में गॾु आहियूं, अॼु बि गॾु आहियूं। खणी छा बि थिए, कुझु बि न आहे। ग़लति फैमिलियूं थींदा आहिनि, पीउ पुट हूंदा आहिनि घर में, उन्हनि जो बि ईअं थींदो आहे। पर सरदार असांजो वॾो आहे, क़ाबिल एतिराम आहे। उनजा हारी नारी ॻोठ जो को बि ग़रीब गुरबो मां ॿुधमि त को लॾण जे लाइ तयारु आहे, या छा, को बि न लॾे। हर को पंहिंजे जॻहनि ते वेठो हुजे। असांजो घर जो ॻाल्हि आहे। सूमरा ॾहाणी असां पाड़े जा आहियूं, ॿाहिरि आहियूं। सरदार आहे असांजो क़ाबिल एतिराम आहे, अहिड़ो ॻाल्हि कोन्हे। उहो सूमरो आहे, DSP आहे, उहो बि ऑफिसर आहे। उनखे ग़लति फ़हमी थियो आहे, को ॻाल्हि न आहे। अहिड़ो अलाह ख़ैरु कंदो, उहो मसइलो हल थी वेंदो, अलाह ख़ैरु कंदो। पर जेको अॼुकल्ह इहे भाऊ वारा कमेंटनि में लिखनि था, इन्हनि खे मां चवंदो त अहिड़ा कमेंट न लिखो। तव्हां को सुठे तरीक़े सां लिखो जो ॿ भाइर ठहनि, या अहिड़ा तव्हां लिखी ऐं बंबोर खे बाहि ॾियो। पर अहिड़ो ॻाल्हि को बि न आहे। हारी नारी जेके बि वेठा आहिनि, तव्हां वेठा हुजो।